पहिरें पथरस पाठ 5:8 में संतुलित रहो, संयंत रहो। तव्हां मां केतिरनि माण्हुनि खे इहो ख़बर आहे, संयंत शब्द जो अर्थ आहे अनुशासन। चओ अनुशासन। हाणे ईअं चओ, मञियो हुन जे बारे में ख़ुशि आहियां। अनुशासन। हाणे चओ आत्मविश्वास। संतुलित गंभीर रहो, छो तव्हांजे विरोध शैतान गर्जे में वारण सिंह जी नाश इन खोज में रहंदा आहिनि त तव्हांखे फोड़े करे उहो वचन पसंदि आहे। शैतान जी अहिड़ी खोज ऐं घुमी रहिया आहिनि। सुठो समाचार आहे, तव्हांजो उहो माण्हू उनखे ज़रूरी कोन्हे कि उहो मुंहिंजो, पर सुठो समाचार इहो आहे तव्हांजो उहो माण्हू ज़रूरी हुजणु कोन्हे ऐं मुंहिंजो उहो हुजणु ज़रूरी कोन्हे ऐं उहो सभिनीनि जो हुजणु ज़रूरी कोन्हे जेको टीवी ते ॾिसी रहिया आहिनि। हिन जो हल छा आहे? हिन जो हल इहो आहे कि असां संतुलित रहूं। असांजे जीवन में महत्वपूर्ण आहे। इन जो मतिलबु इहो आहे हर शइ बराबरि मात्रा में कंदा आहियो। मां हिन खे वरी थी चवां, संतुलित माण्हू उन जो मतिलबु इहो आहे कि तव्हां हर कमु पहिरीं पाण कंदा आहियो, कुझु बि हुजे। जाम दफ़ा असां न कंदा आहियूं छाकाणि त असांखे ख़बर न आहे। जाम वधीक प्रार्थना सभा में वञणु संभव आहे। कुझु माण्हू ॾे धार्मिक थींदा आहिनि, धरतीअ ते कमु कंदा ऐं उहो लाइक़ु न हूंदा आहिनि उन कम जा। अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके प्रार्थना सभाउनि में बाइबल अध्ययन पिया कनि। हिकु दफ़ो वरी चवंदमि, संतुलित जो अर्थ इहो आहे कि तव्हां पंहिंजे मात्रा में सभु कयो ऐं तव्हां जाम वधीक न कयो। कुझु कमु, कोई कमु जेको ख़बर आहे, तव्हांखे इहो ख़बर आहे त तव्हांजे संभव शरीर जो हिसो जाम असंतुलित आहे। तव्हांखे इहो करिणो आहे, हुनखे सुधारण जो फ़ैसिलो कंदा आहियूं ऐं उहो इन तरीक़े सां असंतुलित हूंदा आहिनि। असां सभु कुझु कंदा आहियूं, कमु न कंदासीं कुझु बि। ऐं तव्हां मां कुझु माण्हू जेके व्यक्तिगत हूंदा आहिनि, थोरो वधीक वधाउ ॾियणु चाहींदा आहिनि ऐं हमेशह चवंदा आहिनि मां तव्हां खां कुझु न कुझु माण्हुनि खां हिकु हूंदा आहिनि। प्रभु जी शुक्रगुज़ार आहियां, हुननि मूंखे जाम 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 साल पहिरीं इहो संदेश ॾिनो। केतिरो महत्वपूर्ण आहे संतुलित रहणु पंहिंजे जीवन में। छो तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां अगरि इहो कमु कंदव, आराम न कंदव त तव्हांजे जीवन में समस्या थी सकंदी आहे। सिधी ॻाल्हि आहे, जेकी जाम समस्या थींदी आहिनि। असां शैतान खे दोष ॾींदा आहियूं, ख़ासि सालनि ताईं असां उहो कंदा आहियूं, जाम पैसा ख़र्च कंदा आहियूं। जॾहिं असांखे राति जो सुम्हण जी ज़रूरत हूंदी आहे त असां अलमारी खोले करे चवंदा आहियूं त कुझु हिन में न रहिजी वियो आहे ॿाहिरि। ऐं तीअं ई जेके जाम सुम्हण जी आदत आहे उहो बिस्तर मां ॿाहिरि निकिरणु। हालेलुया। संतुलित रहो, छो त तव्हांजो विरोधी शैतान सिंह आहे ऐं उहो तव्हांजे खोज लाइ निकितो आहे ऐं तव्हांखे फोड़े खाईंदो। असांजे जीवन में हिकु तरीक़े सां संतुलित रही था सघूं जेकॾहिं अनुशासन ऐं आत्मनियंत्रण जो मूल्य सम्झी सघूं ऐं उहो विश्वास ठाहे सघूं पंहिंजे जीवन में। ऐं मां वरी थी चवां, अनुशासित ऐं आत्मनियंत्रण असां सां गॾु आहे। असां मसीह में उहो माण्हू ठही सघंदासीं जंहिं महिल असांखे उन फलनि मां हिकु मान्यता मिलंदी। जाम ॼणा इहे थींदा, मां मञियां थी उहो ॿिज जे तरीक़े सां ईंदो आहे, पर तव्हांखे केतिरनि सालनि खां पोइ उहो फल मिलंदो जेकी तव्हां उपेक्षा कंदा आहियो ऐं उहो अॻियां वधंदो रहंदो। सदाई ॿाहिरि रहणु आकर्षक न हूंदो आहे। मसीह जे तौर ते असांखे ॿुधणो आहे। मां तव्हांजी तारीफ़ कंदी आहियां ऐं तव्हांखे वक़्तु कंदी आहियां त तव्हां उन सां ख़बर पए त तव्हां केतिरा शांत आहियो। गंभीर रूप सां तव्हांजे जीवन में आम माण्हू जुमो सुबुह जो वक़्तु कढी करे अहिड़ी सभा में ईंदो आहे। जेसिताईं उहो प्रभुअ सां गॾु पंहिंजी चाल जे बारे में गंभीर न थींदो आहे। कोई शायदि तव्हांखे धीरे सां वठी वेंदो ऐं तव्हांजी अचण जी बिल्कुलु इच्छा न हुई। तव्हां जीअं बि आया आहियो, तव्हां हिते आयो, प्रभु तव्हांजे जीवन में हिकु कमु करे रहियो आहे ऐं तव्हांखे उहो चए थो त तव्हां ॾिसो, अॼु टीवी ते प्रोग्राम ॾिसणु शुरू कयो आहे, पोइ तव्हां कुझु मिंट हली ईंदा ऐं दरअसल चवंदा
त इन करे सुबुह जो मूंसां बचणु जाम कठिन थींदो आहे। प्रभु तव्हांजे जीवन में कुझु बदिलणु चाहे थो, उहो ईअं कंदा। पंहिंजे वचन जे तरफ़ां अनुशासन ऐं आत्मनियंत्रण जाम वधीक ज़रूरी आहे ऐं करणु खपे। सभु माण्हू उन्हनि खां नफ़रत कंदा आहिनि। सभु माण्हू उन्हनि खे इहो चवंदा आहिनि त प्रभु अॼु मूंखे इहो आत्मनियंत्रण जे लाइ कुझु ॿुधणो आहे। मूंखे पक आहे हूंदी आहे अगरि तव्हां अनुशासन ऐं आत्मनियंत्रण जे बारे में नथा ॿुधणु चाहियो त शायदि जाम वधीक परेशानियूं थी सघंदियूं ऐं उहो हमेशह हूंदियूं आहिनि। इहो ॿुधण जे लाइ तयारु न आहियो। मां हिकु दफ़ो वापसि चवंदमि, जेके माण्हू कल्ह आया हुया ऐं अॼु आया आहिनि उन्हनि जे लाइ न, पर मां चवंदमि शिक्षा ज़रूरी आहे। जंहिंमहिल प्रभु असांखे चए थो असांखे अनुशासित उहो आहे ऐं आत्मनियंत्रण जे लाइ चवणु आहे। इहा जाम दिलचस्प ॻाल्हि आहे जेकी मूंखे कमु कंदी आहे। प्रभु असांखे चवंदो आहे, हुकुम ॾींदो आहे कि असां संकल्प शक्ति जे तरफ़ां वधूं। पंहिंजा मां ज़ोर सां नथी चई सघां ऐं तव्हांखे ख़बर आहे त मां घर वञी करे छा कंदमि, पंहिंजे जीवन में ठीकु ठाक करे छॾींदमि। उहो कयो। तव्हां उहो कंदव जंहिंमहिल घर वेंदव। तव्हां नोट्स खणो, वेही सघंदा आहियो। सुबुह जो आर्तवार या सूमर ॾींहुं या मंगल ॾींहुं या ॿुधर ॾींहुं या विस्पति ॾींहुं या जेकी बि तयारी तव्हांखे करणियूं आहिनि, पंहिंजे नोट्स खे पढ़ो ऐं अनुशासन ऐं आत्मनियंत्रण जेसिताईं न मिली सघनि उन वचन खे ॻोल्हे करे पढ़ंदा रहो। उन हिसे में तव्हांखे उहो महसूसु थींदो त तव्हां छा था कयो ऐं तव्हांखे ज़रूरत थींदी त तव्हांखे छा करिणो आहे। प्रार्थना करणु शुरू कयो ऐं उन ते ॻाल्हि मञियो जेको उहो चवनि था। तव्हांखे प्रभु चए थो त तव्हांखे इहो करिणो आहे। मूंखे विश्वास आहे, मां पंहिंजे पूरे दिलि सां मञींदी आहियां, इहा जाम वधीक ज़रूरी शइ आहे जेको मसीह में कलीसिया जाम माण्हू खे ख़बर कोन्हे। इहा शइ छा आहे? हमेशह चवंदा आहिनि वचन ॿुधो, वचन ॿुधो, वचन ॿुधो, वचन ॿुधो, वचन ॿुधो, वचन ॿुधो, गिरजे वञो। इहो हिन करे न छाकाणि त असांखे बदिलण जी ज़रूरत कोन्हे, पर असां चाहींदा आहियूं त घटि में घटि वधीकतर माण्हू इहा चाहींदा आहिनि त उन्हनि जी परवाह कोन्हे त तव्हां वधीक ॾिसो। तव्हांखे परवाह कोन्हे इहा त इन करे तव्हांखे बदिलणु चाहींदा। मां तव्हां सां ईमानदार ठवां ऐं तव्हां उहा ईमानदारी सां गॾु ॿुधो, तव्हांखे उहो ख़बर पए। आत्मविश्वास, उहो अनुशासन उन हिसे में जेको वधीक करे सघंदो आहे उहो पवित्र आत्मा सां। मां जाम संदेश ॿुधा आहिनि ऐं जाम सभाओं में वई आहियां। मां प्रार्थना कई हुई, मां रुनी हुयमि, दुष्ट आत्माउनि सां फटकारियो हुयो ऐं हा थोरी तरक़ी कई हुई, पर पोइ बि मुंहिंजे जीवन में जाम परेशानियूं हुयूं। जॾहिं मूंखे ख़बर पई उन जे बग़ैर कुझु कोन करे सघंदमि ऐं मां शुरू कयो प्रभु सां गॾु नियम सां ख़ासि वक़्तु गुज़ारणु। हर सुबुह जो मुंहिंजी ख़ुशी आहे, प्रभु मां तव्हांखे पसंदि कंदी आहियां, मूंखे तव्हां सां गॾु रहणु पसंदि आहे। ऐं इहो चुनाव आहे जेको प्रभु सां गॾु वक़्तु बिताइणो आहे। इन जे विच में मां तव्हांखे कुझु बि न चाहींदमि जिते तव्हां ॿई हुजो। मुंहिंजे टीवी प्रोग्राम ते ॾिसण वारा माण्हू प्रभु सां गॾु वक़्तु बिताइणु न सम्झो। मां पंहिंजे दर्शकनि खे विञाइणु नथी चाहियां। मां चाहियां थी तव्हां सिखो, इहा शिक्षा ज़रूरी आहे। प्रभु सां गॾु वञो, तव्हांखे इहो करणु ज़रूरी आहे। तव्हांजा पादरी तव्हांजा प्रभु कोन आहिनि। ॿुधो ऐं हुन ते विश्वास न कयो। पंहिंजो विश्वास हासिल कयो, प्रभुअ सां गॾु पंहिंजो रिश्तो ठाहियो ऐं उन पादरी खे चओ त तव्हां इहो चवंदा त तव्हां ख़ुशि आहियो। मूंखे ईअं लॻंदो आहे त तव्हां ईअं चओ, तव्हांजे जीवन में उहो सभु कुझु महसूसु थो थिए जेको तव्हां करे सघंदा आहियो। ऐं जंहिंमहिल गिरजे में वेंदा त तव्हांखे प्रवचन ॿुधणु सुठो लॻंदो आहे, जॉयस मायर जी सभा वञणु सुठी लॻंदी आहे, उहो शांती आहे। पर उन खां पोइ असांखे प्रभु वटि वञी करे चवणु खपे, मूं वटि ख़ाली तव्हां करे सघंदा आहियो। तव्हांखे सिखणो आहे, इंतज़ारु करणु सिखणो आहे। प्रभु खे ॿुधायो त तव्हां सिखणु शुरू करे छॾियो आहे। पंहिंजो वात बंदि रखो ऐं पंहिंजे दिलि में चओ, मां हिते हिकु कंगाल माण्हू वांगुरु आहियां। मूं वटि कुझु कोन्हे सिवाय तव्हांजे, पर तव्हांजी मुंहिंजे लाइ सही आहियो। मुंहिंजी तव्हां बिना कुझु बि हस्ती न आहे। मुंहिंजे जीवन में तव्हां सरकार आहियो। मूंखे बल ॾियो प्रभु, अगरि तव्हां अहिड़े माण्हू खां शादी कई आहे जेके तव्हां सां गॾु ख़राबु था हलनि,
प्रभु चाहींदा आहिनि त तव्हां उते ई हुजो, विश्वास करियो। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, प्रभु नथा चाहिनि त तव्हांखे कुझु तकलीफ़ अचे ऐं तव्हां दोस्त वांगुरु रहो। प्रभु तव्हांखे बदिलाइण चाहींदा आहिनि ऐं शायदि चाहींदा आहिनि त तव्हां उते हुजो। महिरबानी प्रभु तव्हां सां गॾु इन सभा में अची करे तव्हां उहो चयो। तव्हांखे जीवन में हर कठिनाई शइ सां गुज़रणो आहे। मौक़ो मिलियो आहे तव्हांखे उन हिसे जो। घणा दफ़ा तव्हां उन जॻह ते पवंदा जिते तव्हां नथा वञणु चाहियो तव्हांजे लाइ, ऐं पोइ बि तव्हां वेंदा। उहो आरामदायक न हूंदो आहे, पर त बि तव्हां हुते वेंदा आहियो। माण्हू खे तव्हांखे ख़बर पवंदी आहे त छो त तव्हांजे दोस्तनि आहिनि ऐं परिवार वारा बि हूंदा आहिनि, तव्हांजे जीवन में ज़हर विझी रहिया आहिनि। केतिरा दफ़ा तव्हांखे खाइण जे वक़्तु बेकार ॻाल्हियुनि करण वारा पढ़ण हुननि खे पंहिंजे जीवन मां ॿाहिरि कढणो पवंदो आहे। जीअं का बाइबल में लिखियलु आहे त असां पंहिंजी अखियुनि खे ठेस पहुचाईंदा आहियूं त असांखे कड़ी छॾणी पवंदी आहे। तॾहिं तव्हांखे ॿुधायो, अगरि खाइण जी टेबल त तव्हांखे नुक़सान थी पए, उन खां दूरि थी वञो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी त मां तव्हांजी मदद करणु चाहियां थी। मां हिकु अनुशासित माण्हू आहियां ऐं मां परिवार जे लाइ 25 नया नियम ठाहे सघंदमि। 25 नया नियम परिवार जे लाइ। 8 बजे इहो करणो आहे, 9 बजे इहो करणो आहे, 10 बजे उहो करणो आहे, असांखे इहो करणो आहे। इहो सिर्फ़ु 2 ॾींहंनि ताईं हलंदो आहे। छो त सच इहो आहे, शरीर जल्दी जोश में अची वेंदो आहे, पोइ चुप बि थी वेंदो आहे। वेझराई में मां सभा में हिकु फुलझड़ी खणी वई हुयमि जेकी ॾियण वारी ते ॿारी पई आहे। मां चयो शरीर आहे। ॿुधायो, इहो मुंहिंजो अनुशासन आहे। इहो मुंहिंजो फुलझड़ी इंसानी रूप आहे। याकूब 4:17 जे अनुसार जेको बि भलाई करणु ॼाणींदो आहे ऐं नथो करे उन जे लाइ उहो पाप आहे। मां चई सघंदी आहियां कि असांखे आज्ञाकारी ठहणो आहे। जाम वधीक शिक्षा मिलंदी। तव्हां मां कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवंदा तव्हां घटि उमिरि में आहियो ऐं पुठियां खां सपाट आहियो। तव्हांखे गिरजनि में वेही करे ॿुढाओ फैलिजी वियो आहे ऐं तव्हां उनखे पंहिंजे दिलि में माफ़ न करणु खणंदा आहियो, करवाट रखंदा आहियो। उनखे नाराज़गी करे इहो चई सघंदा आहियो जेके तव्हां चओ था उहो कमु आहे। मूंखे ख़बर आहे मां इहो कंदी हुयमि, छाकाणि त मां हमेशह वेंदी हुयमि, करवाट रखंदी हुयमि, नाराज़गी थींदी हुयमि, गुस्से में रहंदी हुयमि, गिरजे में वञी करे माण्हुनि सां गॾु चवंदी हुयमि। इहो हिन करे हिकु दफ़ो तव्हां एमेन चयो ऐं तव्हां ओतिरो वधीक ॻाल्हाईंदो जेतिरो तव्हांखे चवणो आहे। केतिरे दफ़ा असांखे वधीक ॿुधणो पवंदो आहे, तॾहिं वञी करे असां अमल करणु शुरू कंदा आहियूं। मूंखे ख़बर आहे, मूंखे इहो ख़बर आहे। मूंखे ख़बर आहे मूंखे इहो न करणो आहे, पर ॾिसो प्रभु, मां तव्हां खां उहो ई चवां थी। मूंखे ख़बर आहे तव्हांजो दिलि तव्हांखे चई रहियो आहे त तव्हांखे इहो कमु करणो आहे। मूंखे ख़बर आहे तव्हांजे शरीर में हस्तक्षेप आहे ऐं आशा कंदी आहियां मूंखे सज़ा न मिलंदी, मां तव्हांखे कुझु चई सघां। तव्हां सज़ा खां नथा बची सघो, एतिरो ई न, अॻियां बि तव्हां न बची सघंदव। उन वक़्तु मूल्य ॾेई करे तव्हां अॻियां वधो। गलेशियन 6:9 में असां भले कमु करण में हिमत न छॾियूं, छो त अगरि असां इहो कंदासीं त सही वक़्त ते कटणी पवंदी। असांखे हमेशह इहो ई ॾिसणो आहे त असांजो आत्मविश्वास न विञाइणो आहे, भलाई कमु करण में सुठो व्यवहार करणो आहे। थकण ऐं कमज़ोर हुजणु ज़रूरी न आहे। तव्हां कयो। मां तव्हांखे ॿुधायां थी त हिकु नसीब वारी ॻाल्हि आहे, हिमत न छॾियो। कोई ख़ासि वजह हुजणु खपे तव्हांखे सचपच
तव्हांजी इच्छा आहे त अनुशासन जी ज़रूरत हूंदी आहे, न सिर्फ़ु हिकु दफ़ो सही रहणु, बल्कि हमेशह सही रहणु, हमेशह कंदो रहणु, 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 ऐं तव्हांजे जीवन में उहो शैतान ॿाहिरि कढी छॾियोसि, हटिजी वेंदो तव्हांजे जीवन खां। इहो एतिरो कठिन कोन्हे कि तव्हां इहो न करे सघो। तव्हांखे हमेशह साधना करणी आहे ऐं उहो साधारण रही करे हुनजो शौक़ु न मल्हाइणो आहे। उनखे ॿुधण या वरी ॾिसण जे लाइ तव्हांखे पंहिंजो कुझु वक़्तु ख़ाली करणो पए। तव्हांखे पंहिंजे ॾींहं जो इहो हफ़्तो सॼो हिसो अॻिले रखणो आहे अभ्यास जे लाइ। अभ्यास पंहिंजे पाण खे ॾेखारण लाइ उनखे करण में शर्म कोन महसूसु थींदो। मूंखे सिर्फ़ु इन करे प्रभु सां गॾु वक़्तु गुज़ारणो आहे छो त उहे कमु करणा आहिनि, अनुशासित कोन थियणो आहे। मां अॼु तव्हांखे प्रोत्साहित करण थी चाहियां त तव्हां इहो करणु बंदि कयो। अगरि तव्हां हा न कंदव, इहो न चओ मां नथो करे सघां, इहो न चओ कि मां नथो ॿुधी सघां, मुंहिंजे लाइ हिन खां कठिन न ठहो। ओ तव्हां हा कंदव ऐं खाइणु बंदि न करे सघंदव, मूंखे इहो ख़बर आहे। मुंहिंजो हिते वश न हलंदो अगरि मां चॉकलेट चिप कुकी ॾिसी छॾां, घटि में घटि 12 खाई छॾींदी आहियां। इहो ज़रूरी कोन्हे, बिल्कुलु कोन्हे। तव्हांखे छा खपे? चॉकलेट्स खाईंदव? अगरि मां इहो खाइणु चाहींदी आहियां त मां इहो खाईंदमि, न चाहींदी आहियां त न खाईंदमि। इन में इहा ई ॻाल्हि आहे। मूं में अनुशासन आहे, आत्मनियंत्रण आहे मूं में। उहो कंदा रहो जेको सही आहे ऐं उहो कंदा रहो जेको सही आहे, उहो कंदा रहो। सौभाग्य मिलियो इंटरव्यू वठण जो डॉक्टर पॉल ऑस्टिन जो TBN जे हिकु शो ते, जिते मां होस्ट हुयमि, ऐं उहे जॉल ऑस्टिन जा वॾा भाउ आहिनि। मूंखे विश्वास आहे तव्हां मां केतिरनि खे इहा ख़बर हूंदी कि उहे केरु आहिनि। असांजो दोस्त आहिनि ऐं मूंखे ख़बर आहे उहे ख़राबु न मञींदा अगरि मां इहा आखाणी ॿुधायां। पंहिंजे TV प्रोग्राम ते डॉक्टर पॉल ऐं उहे जाम सफल माण्हू हुया पंहिंजे जीवन में इलाही सालनि ताईं। उन्हनि चयो उते उन मुक़ाम ते पहुता जिते उन्हनि खे महसूसु थियो कि उन जे अंदरि हिकु असंतोष वधी वियो आहे ऐं उन्हनि खे ख़बर न हुई त उहा कहिड़ी शइ आहे। उहो सोचनि पिया इहे जीवन में विच में छा महसूसु थो थिए, संकट छो था अचनि। प्रभु चाहींदा आहिनि कि उन्हनि खे नौकरी बदिलणी पए। पहिरियों होशियारीअ जो कमु कंदा हुया, इहो न। उन्हनि कुझु न कयो जेसि ताईं प्रभु खां उहो कोन ॿुधोसीं कि मां चाहियो आहे कि प्रभु मूंखे ॿुधाइनि त कहिड़ी ॻाल्हि आहे इन में, छाकाणि त मूंखे अंदरां असंतोष वधंदो रहियो आहे। इन जो मतिलबु तव्हांखे वञी करे जोश में कमु न खणणो आहे। तव्हांखे इहो ॼाणणो आहे कुझु बदिलण जी ज़रूरत आहे, इन मां तव्हांखे कुझु सिखणो आहे। केतिरनि खे ख़बर आहे कि हर दफ़े तव्हांखे कुझु अजीब महसूसु थींदो आहे, इहो कोन आहे कि प्रभु चवंदा, ख़बर अथव। अक्सर उन्हनि जा जाम ॿिया कारण हूंदा आहिनि, पर उन्हनि प्रभु जी प्रतीक्षा कई। उन्हनि में कुझु वक़्तु लॻो ऐं उहो उन्हनि जा पीउ गुज़ारे विया ऐं उते उहो गाॾीअ खे मोटी रहिया हुया। उन्हनि खे दफ़नाइण खां पोइ प्रभु 3 शयूं चई। पंहिंजी प्रैक्टिस छॾे ॾे, हाउस टाउन हली वञ ऐं मदद कर। हाणे इहो माण्हू सुरजन हुयो ऐं प्रभु उनखे चई रहिया आहिनि त मां चाहियां थो तूं सभु कुझु छॾे ॾे ऐं ॿियनि जी मदद कर। उहो माण्हू उन वक़्तु ॼाणे कोन सघंदो आहे त गिरजे जो पादरी कीअं थींदो। जॉयल खे हाणे ताईं हाज़िर कोन कयो हो हुन पदवीअ ते। अहिड़ा जाम हुया जेके शायदि पादरी ठहण जे योग हुया ऐं उनखे प्रभु खां ॿुधाइणो हुयो। 1 मिंट ॿुधायां, पॉल लॻभॻि 12 सालनि जो हो जंहिंमहिल उनजो पीउ उन ते वठी वियो यात्रा ते। उनखे ॿुधाईं कि अफ्रीका जी धरतीअ ते बीठा आहियूं। उहो उमिरि पहिरें खां बि ख़ुशख़बर हुई ऐं उहो डॉक्टर ठही वियो। उन वक़्तु अफ्रीका जी मिटीअ जी हुनखे एक जाम शक्तिशाली वीचार आया हुया
ऐं उहे मेडिकल जी सेवकाई कंदा। स्कूल विया, शिक्षा हासिल कई, उन्हनि प्रैक्टिस शुरू कई ऐं उहो प्रभु सां गॾु त्याग करणु लॻा। उहे सभु मेडिकल मिशन जे बारे में भुलिजी विया। उहे गिरजे जे सहायक तौर ते कमु करणु लॻा ऐं उनजो चवणो हो कि उन्हनि खे 18% मिलंदो हो जेतिरो उहो हिकु सर्जन जे तौर ते कमु कंदा आहिनि। ऐं मां तव्हांखे कुझु ॿुधाइणु चाहियां थी, अहिड़ा जाम घटि माण्हू आहिनि पाण खे उहो विझंदा आहिनि प्रभुअ जी आज्ञा मञण जे लाइ एतिरी हालत में। ॿुधायो हाणे, एतिरा जाम घटि हूंदा आहिनि जेके अद्भुत छॾे करे उहा पद कंदा आहिनि। कुझु करण जे लाइ सुठो न हूंदो आहे, छो त उहो उनखे ख़बर हूंदी आहे त उनखे कहिड़ी बीह जी शइ खपे। प्रभु सां गॾु शांती जी ज़रूरत आहे। छा मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी कि शइ खां वधीक तव्हांखे प्रभु सां गॾु शांती जी ज़रूरत आहे, उहा मिली सघंदी आहे। आत्मनियंत्रण ऐं अनुशासन सां तव्हां इहो पाए सघंदा आहियो। अगरि तव्हांखे जीअणो आहे दिमाग़ जे तौर ते त तव्हांखे पूरे दिलदार थी करे जीअणो पवंदो। इहो सिखणो आहे ऐं तव्हांखे कीअं संतोष मिले, पंहिंजी भावनाऊं इच्छाउनि खे संतुष्ट थींदा। पोइ साल ताईं, सभई चओ पोइ साल ताईं, पोइ साल ताईं उहे उते ई बीठा रहिया ऐं मदद करे रहिया। हिकु ॾींहुं न, हफ़्तो न, असां भलाई कंदा आहिनि वक़्त ते। इहो न सोचियो कि तव्हां कमु करणु आहियो, उहो जेको सही आहे। हिकु दफ़ो अञा पंहिंजे जीवन जी सभु परेशानियूं खां मुक्त थी वेंदव। तव्हांखे पाण अनुशासित करणो पवंदो ऐं तव्हां कंदव करण जे लाइ कंदव। तव्हांखे करे रहणो आहे। तव्हां महसूसु थियणु लॻंदव त तव्हां छा करे रहिया आहियो। तव्हां चिल्लाए सघंदा आहियो ऐं पाण खे इहो विञाए सघंदा आहियो, वापसि वठी आणे सघंदा आहियो, सभु करे सघंदा आहियो। कॾहिं कभार पंहिंजे थोरो घटि उत्साहित महसूसु थींदो आहे। मां बि सच में केॾा दफ़ा हिमत हारी वई आहियां, त्यागी वई आहियां। जाम दफ़ा ईअं थियो आहे। प्रभु, मां कुर्बानी न ॾियणु थो चाहियां। इहा कुर्बानी मां न ॾींदमि। मां तव्हांखे बिल्कुलु सच थी ॿुधायां, इहो जाम दफ़ा थींदो आहे। असां पवित्र आत्मा में चवंदा आहियूं। सचपच मां तव्हांखे सोचियो हुयो कि तव्हांखे ॿुधायां कि इहो वीचार तव्हांजे अंदरि कीअं ईंदो आहे ऐं कुझु मिंट जे लाइ तव्हां त्याग करणु बंदि करे छॾियो। तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां क़िस्मनि जे शरीर में छा आहियो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां कहिड़े शामिल में थी आहियो। ऐं अनुशासित कंदव पंहिंजे जीवन खे त तव्हांखे उहो मिलंदो जेको प्रभु तव्हांखे चए थो 6 सालनि ताईं। ऐं केरु आयो मूंसां गॾु ऐं मूंखां पुछे त लंडन वञण जे लाइ चयो हुयो, उनखे कम जे लाइ अफ्रीका वञण जे लाइ चयो। डॉक्टर पॉल खे यात्रा करण जी आदत न हुयसि, पर उन चयो जाम वॾी कहाणी आहे, मां तव्हांखे घटि में ॿुधायां। जंहिं महिल उहो वञनि पिया, उन्हनि ॿुधायां थी अंत में अफ्रीका में पहुता हुया। कुझु जेकी ॻाल्हि हुई ऑपरेशन जे लाइ, उन्हनि खे मदद मिली ऐं उहो एतिरी हालत में आहिनि जिते उहो वञी करे सभु कमु कंदा पंहिंजे पाण में। ऐं प्रभु उन्हनि सां ॻाल्हाई। 12 सालनि ताईं सर्जर थी करे उहो छा करे सघिया ऐं उन्हनि खे जीअं त छा सम्झ में मिली ऐं उहो छा सम्झी सघिया। दरअसल प्रभु जे राज्य में उहो उन्हनि जी अॻियां वधणी हुई। ॿुधायो हाणे, तव्हां गॾायो। पर उनखे महसूसु थियो कि उन जी वधणी थी हुई ऐं उनखे 6 साल रही विया। हिकु ॾींहुं, हिकु हफ़्तो, हिकु महीनो कोन, पर पूरा 6 साल पूरा थी विया हुया। पोइ ओचितो उपलब्धि मिली। तव्हां मां केतिरनि खे उपलब्धि मिलण ई वारी आहे अॼु। अगरि उहा हिमत न हारींदा, पर तव्हां हाणे बि उन खां ख़राब अनुशासन जे चारण ते आयो। प्रभु, अञा केतिरो वक़्तु लॻंदो, हिते ई रहंदमि। कॾहिं प्रभु, कॾहिं? छो प्रभु, छो? हे प्रभु, मां देव खे हिकु दफ़ो चयो जाम साल पहिरीं
कॾहिं असांखे इन सेवकाई में हालत में पहुचंदासीं जिते असां सां गॾु हमेशह कुझु परेशान करण वारा न रहिया हुजनि। देव पंहिंजी खूबसूरती देव पंहिंजे स्टाइल में ॾिसी करे चयो, मूंखे ॾिठई ऐं चई कॾहिं न। ख़बर अथव इन ॻाल्हि खे लॻभॻि 22 साल थी विया आहिनि ऐं उहे सही हुया, उहे बंदि कोन थिया। पर तव्हांजो अहिड़ो रुख हुजणु खपे। उहो ख़तमु थियण खां पोइ बि मां हिते चिलाईंदी आहियां, छो त मां उहो कमु न कंदमि जिते हिमत हारणु त्यागणो पए। मां इहो न कंदी रहियमि, 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 कंदी रहियमि। तव्हांखे ख़बर आहे असां सभिनीनि खे पंहिंजे जीवन में संतुलित रहणु खपे। संतुलित जाम महत्वपूर्ण आहे। उनजो मतिलबु आहे हर कमु बराबरि सही थी सके। अॼु असां पेश था कयूं 4 ऑडियो CD जी श्रृंखला। मां तव्हांखे उहो वठण जी चुनौती ॾियां थी, छो त मां उहो ठाहिणु चाहींदी आहियां जेको संघर्ष मां निकिरे ऐं मुंहिंजे वीचार सां जाम माण्हू इहो ई कंदा आहिनि। उन्हनि खे शायदि ख़बर आहे त उहो छा कंदा। इन करे हे 2 विषय मिली करे सचपच तव्हांजे जीवन खे मथे खणंदा। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।